नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। इन वक्त पीर जो ॻोठ में खबर ॾींदा। पीर जो ॻोठ जे अनाज मंडी जो वापारी 45 साला सुनील कुमार मथा 4 मोटरसाइकिल सवार नामालूम हथियारबंदन फायरिंग करे गोलियों हणी केस सख्त जख्मी करे छॾियो। जंहिं बाद हथियारबंद आसानी सां फरार थी विया। जॾहिं त मौके ते मौजूद माण्हुनि फौरी तौर ते पुलिस खे इतला ॾिनो, जंहिं ज़ख्मी खे अस्पताल मुंतकिल कयो, जिते दीवान सुनील कुमार ज़ख्मनि जा सूरन सां अस्पताल में फौत थी वियो। इतला ते दीवान बिरादरी जा केतिराई माण्हू मौके ते ही पहुची विया। उन मौके ते क़त्ल कयल दीवान सुनील कुमार जे पुट रामदास ॿुधायो त बाबा मानी खाई वाह करण लाइ ॿाहिरि निकितो त 4 नामालूम जवाबदारनि खेसि गोलियूं हणी ज़ख्मी करे छॾियो, जंहिंखे मौके ते ही अस्पताल मुंतकिल कयो वियो, पर हू फौत थी वियो। हिन चयो त बेगुनाह वालिद खे क़त्ल करे ज़ुल्म कयो वियो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।